अॼु पंहिंजो टॉपिक आहे फ्रीलांसर डॉट कॉम कि फ्रीलांसर डॉट कॉम छा आहे, इन ते असां कीअं पंहिंजी ऑनलाइन अर्निंग करे सघूं था पिया बग़ैर कंहिं इन्वेस्टमेंट जे। नंढियूं नंढियूं स्किल सेट जे ज़रिए पंहिंजूं सर्विसिस ॾेई करे असां कीअं ऑनलाइन अर्निंग करे सघूं था पिया। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां पंहिंजी तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो अब्दुल जलील आहे। तव्हां ॾिसी रहिया प्रो टॉक्स। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त हुनखे जल्दी सां सब्सक्राइब करे वठो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं कमेंट करे ॿुधायो कि तव्हांखे मुंहिंजी वीडियो कीअं लॻी। हलूं था पाण गूगल ते ऐं गूगल ते लिखूं था फ्रीलांसर डॉट कॉम। फ्रीलांसर डॉट कॉम फ्रीलांसर डॉट कॉम ते अची वियासीं त हे आहे उनजो इंटरफेस। त हिन में सभिनी खां पहिरियों असांखे ज़रा लॉगिन करिणो आहे, त लॉगिन ते क्लिक कंदासीं त हे ॾिसो त पिया बाय डिफॉल्ट मुंहिंजो अकाउंट अची वियो आहे, छो जो मां ऑलरेडी हिन ते हिकिड़ो डमी अकाउंट ठाहियल आहे। अगरि जे तव्हां ईंदव त तव्हांखे बि डेफिनेटली ईअं ई पंहिंजो ईमेल वग़ैरह करे, पंहिंजो ईमेल वग़ैरह हिन ते लिखी करे ऐं तव्हां लॉगिन कंदव। हीअ अची वियासीं पाण फ्रीलांसर जे डैशबोर्ड ते। अच्छा, त हिन में हाणे ॾिसो था पिया सभिनी खां पहिरियां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां कुझु बटन्स जेका जंहिंमें सभिनी खां पहिरियां तव्हांखे हे नज़र थो अचे पियो डैशबोर्ड, कि हे साम्हूं मुंहिंजे पूरो डैशबोर्ड खुलियल आहे। उनखां अलावा लिस्ट, टास्क लिस्ट वग़ैरह, माई प्रोजेक्ट्स, इनबॉक्स, फीडबैक वग़ैरह, इहे सभु उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे विद द पैसेज ऑफ टाइम तव्हांखे सम्झ में अची वेंदियूं। जॾहिं तव्हांखे ऑनलाइन ऑर्डर मिलणु शुरू थींदा त हिन में तव्हांजो इहे सभु शयूं फिल थींदियूं वेंदियूं। उनखां अलावा हे तव्हां पंहिंजे हिन राइट साइड ते ॾिसो था पिया लिखियलु आहे सेटअप योर अकाउंट। त सेटअप योर अकाउंट मतिलबु मुंहिंजो अञा 55% आहे कि ज़ाहिर मां डमी अकाउंट ठाहियल आहे तव्हांखे सम्झाइण लाइ, जस्ट फॉर लर्निंग पर्पज़। त इन लाइ मुंहिंजो अञा अनकम्पलीट आहे। हिनखे जॾहिं तव्हां ईंदो त तव्हां पंहिंजे स्किल सेट जे हिसाब सां पंहिंजी जेके जेके तव्हांजो एक्सपर्टीज़ वग़ैरह आहिनि, तव्हांजो जेको स्किल सेट आहे, त उहे सभु शयूं हिन में इंसर्ट करे तव्हांजो 100% इहो डन थी वेंदो। उनखां अलावा अगरि टॉप ते हलूं त ॾिसो था पिया ब्राउज़ लिखियलु आहे, मैनेज लिखियलु आहे, ग्रुप्स लिखियलु आहे। अच्छा, ग्रुप्स खे पहिरियां डिफाइन कंदो हलां कि ग्रुप छा आहे। ग्रुप ते अगरि मां क्लिक कयां थो पियो त हे ॾिसो था पिया तव्हांजे साम्हूं न मल्टीपल ग्रुप्स अची विया आहिनि। हे बेसिकली उहे कम्यूनिटीज़ आहिनि जेके तव्हां जॉइन कंदव ऐं उन सां ज़ाहिर आहे तव्हांखे अगरि का बि यानी डिफिकल्टीज़ वग़ैरह अचनि थियूं पियूं, तव्हांखे का शइ सम्झ में नथी अचे पई, या अगरि तव्हांखे कुझु प्रोजेक्ट्स खपनि त तव्हां हिननि सां कम्यूनिकेट करे ऐं ॾाढो सुठो तव्हांखे हुतां फीडबैक बि मिलंदो ऐं तव्हांखे हितां इज़ीली बि प्रोजेक्ट्स मिली सघनि था पिया। उनखां अलावा सेकेंड ॾिसूं था पिया मैनेज ते। मैनेज बेसिकली उहो ई आहे कि तव्हांजो यानी अकाउंट जे बारे में सभु इंफॉर्मेशन हिन में लिखियलु हूंदी कि तव्हां पंहिंजे अकाउंट्स में छा छा मतिलबु हैंडल करे सघो था पिया। थर्ड ते अचूं था पिया ब्राउज़ ते। अच्छा, ब्राउज़ ते अची करे हे आहे मेन जॻह जितां तव्हांखे ऑर्डर वग़ैरह मिली सघनि था पिया। त सभिनी खां पहिरियां लिखियलु आहे प्रोजेक्ट्स। पाण हलूं था प्रोजेक्ट्स ते, त हे अची वियासीं असां पंहिंजे प्रोजेक्ट्स ते डैशबोर्ड ते। हिते तव्हांखे उहे सभु जॉब्स नज़र ईंदियूं जेके माण्हू या एम्प्लॉयर जेके पोस्ट कंदा आहिनि फ्रीलांसर डॉट कॉम ते। हे तव्हांजे साम्हूं सॼो उहे लिस्ट आहे उन्हनि शयुनि जी। उनखां अलावा अगरि लेफ्ट ते हलूं त लेफ्ट ते हे फिल्टर्स लॻल आहिनि। ठीकु आहे, त तव्हां पंहिंजे हिसाब सां हिन में फिल्टर ऐड कंदव कि अगरि तव्हांखे पर आवर जे हिसाब सां खपे जॉब, तव्हांखे फिक्स्ड रेट जे हिसाब सां खपे, उनखां अलावा फिक्स्ड प्राइस तव्हां केतिरी रखो था पिया, उनखां अलावा जीअं मिनिमम आहे, मैक्स आहे। अच्छा, आवरली अगरि तव्हां रेट पंहिंजा सिलेक्ट कयो था पिया त मुंहिंजी रिकमेंडेशन इहा ई आहे कि तव्हां इन्हनि शयुनि खे फिल्टर न कयो। मेन आहे हे शइ स्किल, कि तव्हां स्किल खे सेट कयो कि जेके तव्हां जो स्किल आहिनि उन हिसाब सां तव्हांखे जॉब मिलनि, जंहिंमें SEO आहे। उनखां अलावा प्रोडक्ट सोर्सिंग आहे, त मां चलो कुझु सिलेक्ट कयां थो पियो। प्रोडक्ट सोर्सिंग खे था कयूं पिया, उनखां अलावा वर्चुअल असिस्टेंट खे कयूं था पिया। उनखां अलावा हे कुझु बाय डिफॉल्ट ई सिलेक्ट थियल आहिनि। सर्च इंजन, डिजिटल मार्केटिंग, अमेज़ॉन FBA वग़ैरह, चलो इन्हनि सभिनी खे असां सिलेक्ट करे वरितो ऐं हे मुंहिंजे साम्हूं अची वियूं जेके शयूं मां सिलेक्ट कयूं उन हिसाब सां मुंहिंजे साम्हूं हे पूरो लिस्ट अची वई आहे। त ॾिसो त पिया सभिनी खां पहिरीं जॉब लिखियलु आहे SEO एक्सपर्ट नीडेड फॉर द प्रोडक्ट पेज ऑप्टिमाइज़िंग, कि प्रोडक्ट पेज जी ऑप्टिमाइज़िंग लाइ उन्हनि खे SEO एक्सपर्ट खपे, लाइक सर्च इंजन ऑप्टिमाइज़र एक्सपर्ट उन्हनि खे खपे। अच्छा, हिन ते ऑलरेडी 71 बिट्स थी चुकियूं आहिनि ऐं पर आवर जे हिसाब सां हे ॾींदो असांखे $16 कैनेडियन। उनखां अलावा अगरि तव्हां हे बॉटम में ॾिसो त हे 5 स्टार रेटिंग आहे, मतिलबु हे एम्प्लॉयर लेजिमेट आहे। उनखां अलावा हिन ऑलरेडी अवल बि कमु करे चुको आहे, त हिन ते तव्हां इज़ीली बिड करे सघो था पिया। जॾहिं तव्हां क्लिक कंदव त हिन जे तव्हां पूरे पेज ते अची वेंदव, इंटरनल पेज ते। ऐं हेठि अची करे तव्हां हिनखे पहिरियां त तव्हां हिन खे चङी तरह ॾिसी वठो कि लाइक
उन जो आहे छा रिक्वायरमेंट छा आहिनि जेके उन डिटेल में पंहिंजूं रिक्वायरमेंट्स लिखियूं आहिनि। उन खां अलावा हे तव्हां मथे ॾिसो त हिन लिखियलु आहे $8 to $15 पर आवर, 8 खां $15 पर आवर जे हिसाब सां हे ईंदो। उन खां अलावा हे अगरि तव्हां राइट ते ॾिसो त हे अबाउट द क्लाइंट जे बारे में पूरी डिटेल्स लिखियल आहिनि कि क्लाइंट जी इंफॉर्मेशन लिखियल आहे कि क्लाइंट किथां जो आहे, छा आहे, कैनेडियन आहे, टोरंटो में। उन खां अलावा हे उन जे बारे में सॼियूं डिटेल्स लिखियल आहिनि कि लाइक उनजो ईमेल वग़ैरह, उन खां अलावा प्रोफाइल वग़ैरह कि लाइक हे लेजिमिट आहे। जेतिरियूं शयूं ज़ाहिर घणियूं हूंदियूं त हे डेफिनेटली यानी इहो सबूत आहे हिन शइ जो कि यानी हे क्लाइंट जेको आहे लेजिमिट आहे ऐं हे को फ्रॉडुलेंट वग़ैरह या अहिड़ो को स्कैमर टाइप न आहे। उन खां अलावा अगरि तव्हां हे ॾिसंदो त हे लिखियलु आहे स्किल रिक्वायर्ड कि हुनखे कहिड़ियूं कहिड़ियूं स्किल सेट वारो माण्हू खपे, जीअं इंटरनेट मार्केटिंग, एसईओ, लिंक बिल्डिंग, मार्केटिंग वग़ैरह। अच्छा, प्लेस अ बिड ऑन दिस प्रोजेक्ट। अच्छा, हिते असां बिड कंदासीं कि असां यानी हुन बिड कयो आहे $8 खां $15 जे विच में न, त असां हिते पंहिंजी बिडिंग वग़ैरह सेट करे था सघूं पिया पर आवर जे हिसाब सां असां हुन केतिरा चार्ज करे सघूं। जीअं हाणे $12 लिखियलु आहे त असां हिनखे घटि बि करे सघूं था। लेट सपोज असां कयूं था पिया हिनखे $8 आहे त असां हिनखे कयूं था पिया $8.5, $8.5। अच्छा, वीकली लिमिट, अच्छा पूरे हफ़्ते में असां केतिरो कमु करे सघूं था पिया त तव्हां उहो बि हिन में लिखी सघो था पिया कि भई मां हफ़्ते जा तोखे 20 आवर्स ॾेई सघां थो पियो। अच्छा, हे डिस्क्राइब योर प्रपोज़ल मिनिमम 100 कैरेक्टर्स। हिते तव्हां पंहिंजो प्रपोज़ल पंहिंजो पूरो लिखंदो। लिखण लाइ अगेन मां तव्हांखे चवंदुमि कि चैट जीपीटी आहे ऐं तव्हांजो जेको बि प्रीवियस वर्क थियल आहे तव्हां उहो सॼो हिन में मेंशन कंदो। हुन खां अलावा हेठि अचो त हे लिखियलु आहे ऑप्शनल अपग्रेड्स वग़ैरह कि इनखे तव्हां छॾे ॾियो त बहितर ई आहे। लाइक हे बेसिकली आहे न, अगरि तव्हां स्पॉन्सर्ड करिणो आहे, हुन खां अलावा सील्ड आहे त उन जूं यानी $1.9 फ्रीलांसर तव्हां खां चार्ज कंदो। हे उन शयुनि जे बारे में मेंशन थियल आहे। ऐं हिते अची तव्हां लिखंदो हे लिखियलु आहे प्लेस बिड। तव्हां हिन ते क्लिक कंदो त हे जेका बिड आहे इहा प्लेस थी वेंदी। लाइक तव्हांजो प्रपोज़ल सबमिट थी वेंदो। ईअं तव्हां बिड खे प्लेस करे सघो था पिया। उन खां अलावा अगरि मां हिन में तव्हांखे वधीक फर्दर कुझु ॿुधायां त अच्छा, हे ॾिसो था पिया हिन ते था अचूं पिया कि स्टैंड आउट फॉर द कॉम्पिटिशन विद द वीडियो बिड। तव्हां वीडियो बिडिंग बि करे सघो था पिया। लाइक तव्हां पंहिंजो पाण खे इंट्रोड्यूस करायो कि लाइक तव्हां छा था करे सघो, तव्हांजो एक्सपर्टीज़ छा छा आहिनि। त हे तव्हां ॾिसो था हिन में न वीडियो हिकिड़ी ठहियलु आहे। चलो हिन वीडियो खे प्ले कयूं था। अच्छा, त ही छा थो चए पियो? Hi. Hi there. Hello. Hi there, my name is Kyle. I'm Abdullah. My name is Christian. I'm a social media expert. I'm an architect. I'm an iOS developer. I'm a mechanical engineer. And I'm specialized in 3D designs. I think I would be the perfect person for your project. I have a lot of experience to bring to this project. This is something I've done many times before. Really looking forward to discuss this further over the chat. We can talk about the details. We would love to help you make it real. Thank you for taking time to watch my video. Have a great day. Thank you. Thanks. Thank you. Thank you so much. ये वीडियो जीअं तव्हां ॾिठी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी कि वीडियो बिडिंग छा आहे। कि लाइक तव्हां हिकु शॉर्ट वीडियो ठाहींदो, हुन वीडियो में पंहिंजो पूरो मैसेज डिलीवर कंदो क्लाइंट ॾे कि तव्हांजूं जेके जेके एक्सपर्टीज़ आहिनि उहे तव्हां हिन वीडियो जे ज़रिए मेंशन कंदो। इन सां ईअं थींदो कि लाइक तव्हांजे यानी क्लाइंट खे हिकिड़ो सुठो इंप्रेशन ईंदो कि लाइक तव्हां यानी न ॾाढा सुठा आहियो, पंहिंजे एक्सपर्ट आहियो पंहिंजी स्किल सेट जे हिसाब सां, ऐं तव्हां हुनखे सुठे खां सुठो कॉन्टेंट डिलीवर कंदो पंहिंजे क्लाइंट खे। उन खां अलावा ही थी वियो हिकिड़ो प्रोजेक्ट। त हलूं था बैक ते हली ॾिसूं था बैक ते ॿियो छा आहे। अच्छा, ईअं ई कंटिन्यू तव्हां कंदा रहंदो। लाइक हाणे जीअं सभिनी खां पहिरियां असां हिन ते वियासीं, नेक्स्ट प्रोजेक्ट आहे, हुन खां हेठियों प्रोजेक्ट आहे। हे मल्टीपल प्रोजेक्ट्स तव्हांजे साम्हूं शो थींदा वेंदा ऐं तव्हां हुन ते क्लिक कंदा वेंदो ऐं ईअं तव्हां पंहिंजा ऑर्डर वग़ैरह प्लेस कंदा वेंदो। अगरि तव्हां राइट ते ॾिसो त असां आयासीं स्किल ते। उन खां अलावा अगरि हेठि ईंदो त हेठि लिस्टिंग टाइप लिखियलु आहे कि तव्हां लिस्टिंग टाइप में छा थो अचे पियो, फीचर थो अचे पियो, सील्ड आहे, एनडी, अर्जेंट वग़ैरह। उन खां अलावा लोकेशन, तव्हां कहिड़ी लोकेशन में वर्क करणु चाहियो था पिया, क्लाइंट कंट्री तव्हांजो कहिड़ो हुजणु खपे, तव्हां यूएस में था करणु चाहियो पिया या तव्हां कैनेडा में वञणु चाहियो था पिया, या उन खां अलावा तव्हां यूरोप साइड, जेको बि तव्हां कंट्री वग़ैरह या का लोकेशन सिलेक्ट कंदो उन हिसाब सां तव्हांखे हिते ऑर्डर मैंशन थींदा। त होपफुली तव्हांखे इहा सॼी डिटेल में सम्झ में अची वई हूंदी। उन खां अलावा इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में असां डिस्कस कंदासीं इन में कि पंहिंजो प्रोफाइल कीअं बिल्ड कजे इन ते। त टिल देन
उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि मुंहिंजी वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, मूंखे कमेंट करे ॿुधायो कि तव्हांखे मुंहिंजो कंटेंट कीअं लॻो ऐं इंशाल्लाह मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।